बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड, जी तव्हां ॾिसी रहिया असांजो चैनल अखलाक वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिल जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। फ्रेंड, जो मौज़ू असांजो वताए फ़क़ीर जो आहे, मुंहिंजो घर भले तबाह थिए। हिकु भेरे वताए फ़क़ीर हलवाईअ जे दुकान भर सां अची लंघियो। ॾिठाई त क़िस्मनि क़िस्मनि जा मिठाइनि जा थाल भरिया पिया आहिनि, पर हलवाई माठ करियो वेठो मिठाईअ मथां मक्खियूं पियो तड़े। हिन छा कयो जो आङुर वधाए हलवाईअ जे अखियुनि में हणणु लॻो। हलवाई चयसि, फ़क़ीर, हू छा थो करीं? फ़क़ीर ज़रे घटि हैरान थींदे पुछियुसि, सॼो आहीं छा? दुकानदार चयो, छा मां तोखे अंधो पियो ॾिसण में अचां? उन ते वताए चयो, भला जे सॼो आहीं त पोइ हेतिरा माल ॾिसो माठ कयो कीअं वेठो आहीं? दुकानदार जवाबु ॾिनुसि, जेकॾहिं इहो वेठो खावां त घर थी वञे तबाह। तंहिं ते वताए फ़क़ीर हिकदमि वराणियो, चङो, तूं उथी आऊं थो खावां, पोइ भली मुंहिंजो घर तबाह थिए।